नाज़रीन हेडलाइन्स हमारी टियूं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में सुसुमारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त तहरीक डफेड़ के कारकुननि क़ैदियुनि जे वैन ते हमलो कयो। अपडेट कयूं। इस्लामाबाद में संजानी टोल प्लाज़ा वट कैदियुनि जी वैन ते हमलो कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर कैदियुनि जी वैन ते हमलो मनसूबाबंदी तहत कयो वियो। कंहिंखे बि कानून पंहिंजे हथनि में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हमले दौरान गिरफ़्तार जवाबदारनि खे फरार कराइण जी नाकाम कोशिश कई वई। 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन में PTI MPA जो पुट भी शामिल है। 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अता तारड़ जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में PTI MPA जो पुट भी शामिल है। इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। संजानी टोल प्लाज़ा वट कैदियुनि जी वैनुनि ते हमलो कयो वियो। कैदियुनि जे वैन ते हमलो मनसूबाबंदी तहत कयो वियो। अता तारड़ जो चवणु आहे त कंहिंखे बि कानून हथनि में खणण जी इजाज़त न ॾींदासीं।